सोबोदेरो ज़िले कंबर शहदादकोट जे तालके सजावल जुणे जो ॻोठ लाल बख्श महेसर वासण टिन ॿारनि जी मां सीमा ख़ातून धीअ इनायतुल्ला दीनारी गंबर जी अदालत में सोबोदेरो वासी चइनि ॿारनि जी पीउ ज़ुल्फ़िकार अली सोलंकी सां पसंदि जो परिणो करे छॾियो। औरत सीमा ख़ातून मीडिया वारनि खे ॿुधायो त मुंहिंजी शादी वसीम अली दीनारी सां थियल हुई। मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु नशेई क़िस्म जो हो जेको हर रोज़ तशद्दुद कंदो हो ऐं ॿारनि जो ख़र्च पिणु न ॾींदो हो। चवंदो हो त तूं कमा ऐं मां ग़ैरमंद आणिया त तूं इनकार थी करी। केतिरा दफ़ा ज़बानी तलाक ॾेई तशद्दुद करे घरां कढी छॾींदो हो। अहिड़ियुनि ज़ियादतियुनि खां बेज़ार थी वियसि। सोचियमि त ज़हर खाई ज़िंदगी ख़तमु कयां, पर बचनि ख़ातिर ख़ामोश रहियसि। अॻूणे मुड़ुस मां मूंखे 3 बचा आहिनि। हिन वक़्तु मां 4 ॿारनि जे पीउ ज़ुल्फ़िकार अली सोलंकी सां अदालत में शादी कई आहे। मुंहिंजो भाउ फारूक दीनारी, चाचा अल्ताफ़ ऐं हबीब दीनारी अॻूणो मुड़ुसु क़त्ल करण में ऐं कूड़नि केसनि में फासाइण जी धमकियूं ॾियनि पिया। मां पंहिंजी मर्ज़ी सां शरीयत मुहम्मदीअ मूजिबि शादी कई आहे। IG सिंध DIG SSP खैरपुर खां मुतालबो थी कयां त मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुसु ज़ुल्फ़िकार अली सोलंकी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।